पंजाब में बरसाती बोर्ड तबाही मचाए छड़ी फोतन जो अंग 63 थी वियो फौज तलब रेन एमरजेंसी लागू 250 मिलीमीटर बरसात राजधानी इस्लामाबाद रावलपिंडी के बोड़े छड़ियो मोटरवे पानी हेठ बिनी शहरन के मिलाईंदड़ पुल केतरियूं गाड़ियूं लुड़ी वयूं पानी घरन में दाखिल नाला लई मिचार सबब भरापासे जी आबादी के महफूज हंधन ते मुंतकिल करण जी हिदायत वासा सिविल डिफेंस समेत समूरा इदारा हाई अलर्ट जेहलम ऐं चकवाल में भी बरसाती बोर्ड सबब हर तरफ तबाही जा मंजर डैम टुटण सबब तारीखी कटास राज मंदिर समेत केतरा इलाइका पानी हेठ मौसमियात खाते वधीक बरसात जी गगती करे छड़ी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ बोर्ड जी सूरत-ए-हाल के मुंहुं ॾियण लाइ हंगामी इजलास तलब चीफ कमिश्नर रावलपिंडी ऐं एमडी वासा खे रिपोर्ट पेश करण जी हिदायत। इजलास में बरसातुनि सबब नुक़सान हिफ़ाज़ती इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह हैदराबाद में बरसात खां पोइ तकलीफ़ ते माज़रत करे छॾी। संदसि चवणु आहे त ड्रेनेज सिस्टम में बोरियूं मिलण वारी रवायत बरक़रार आहे। बरसात जो पाणी पंपिंग स्टेशन ज़रिए कढण खां सवाइ ॿियो को बि ज़रियो नाहे। हैदराबाद रेलवे जी पंहिंजी पंपिंग स्टेशन में बोरियूं मिलियूं आहिनि। हैदराबाद में 1 कलाक दौरान 107 मिलीमीटर बरसात सबबि ॾुखियाऊं थियूं। मेयर समेत इंतज़ामिया जूं पाणी निकाल करण जूं कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। तकलीफ़ ते शहरनि खां माज़रत करे थो। लतीफ़ाबाद में बरसाती पाणी न हुअण बराबरि आहे। कचे जे कुझु इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में वापार ट्रांज़िट ऐं सिक्योरिटी शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार अफ़गानिस्तान जे उबूरी परॾेही वज़ीर सां मुलाक़ात। इलाइक़ाई इक़्तिसादी तरक़ी हासिल करण जी मुकमल सलाहियत हासिल करण लाइ राब्ते में रहण जो फ़ैसिलो। नायब वज़ीर-ए-आज़म इसहाक़ डार पाकिस्तान अफ़गानिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में रेलवे फ्रेमवर्क ते सहियूं कंदो। केपी असेंबली में ओर जी मखसूस सीट ते टास में एनपी जी शाहिदा वहीद कामयाब। मुस्लिम लीग नून अक़लियती सीट ते जेयूआई साम्हूं हथ खणी वई। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून बिना मुक़ाबले चूंड लाइ वॾी क़ुर्बानी ॾेई रही आहे। कराची जे इलाइक़े लियारी में वधीक हिकु इमारत किरण सबब भेनर दबजी फोत। 3 माण्हू ज़ख़्मी। खडा मार्केट वेझो इमारत जी छत ढहण जे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं। कराची जे इलाइक़े लियारी में वधीक हिकु इमारत किरण सबब भेनर दबजी फोत। 3 माण्हू ज़ख़्मी। खडा मार्केट वेझो इमारत जी छत ढहण जे नतीजे में 2 औरतूं फौत थी वयूं। औरतुनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। वॾे वज़ीर मुराद अली शाह मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। नवाब शाह जे इलाइक़े कीरिया मोरी वटि पुराणी तकरार सां हथियारबंदनि जी फायरिंग। 2 सगन भाइरनि समेत 6 ॼणा क़तल। हथियारबंदनि शहबाज ताज अली कुर्बान फरमान ऐं रजीब भंगवार खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस तरफ़ां जवाबदार धुर जा केतिराई घर ड्राहे पड़। 3 ॼणा गिरफ़्तार। मक़तूल जा मड़ मिटीअ मां हवाले। जनाज़े निमाज़ में पीपी एमपीए ग़ुलाम क़ादिर चांडियो समेत ॿियनि जी शिरकत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार 6 ॼणनि जे क़त्ल जो नोटिस वरितो। आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमण खां रिपोर्ट तलब। जवाबदारनि जी गिरफ़्तारी यकीनी बणाइण जी हिदायत। वेस्ट इंडीज़ जे ऑलराउंडर आंद्रे रसेल आलमी क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त वेस्ट इंडीज़ क्रिकेट टीम जी नुमाइंदगी हुन लाइ सभ खां वधीक फ़ख्र जोगी ॻाल्हि आहे।